अहम ख़बर है अपडेट कंदासीं नाज़रीन के हैदराबाद में पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं करे 10 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त मंशियात फरोश मोहम्मद ज़ुबैर ऐं अली रज़ा समेत ॿियनि वटां मंशियात हथ कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन के हैदराबाद पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं करे 10 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त मंशियात फरोश मोहम्मद ज़ुबैर ऐं अली रज़ा समेत ॿियनि वटां मंशियात हथ कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन के हैदराबाद पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं करे 10 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त मंशियात फरोश मोहम्मद ज़ुबैर अली रज़ा समेत ॿियनि वटां मंशियात हथ कई वई आहे। अहम ख़बर आहे अपडेट कंदासीं नाज़रीन के हैदराबाद पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं करे 10 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त मंशियात फरोश मोहम्मद ज़ुबैर ऐं अली रज़ा समेत ॿियनि वटां मंशियात हथ कई वई आहे। अहम ख़बर है अपडेट कंदासीं नाज़रीन के हैदराबाद पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं करे 10 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त मंशियात फरोश मोहम्मद ज़ुबैर अली रज़ा समेत ॿियनि वटां मंशियात हथ कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर शबीर अबड़ो। जी शबीर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद शहर में पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते मंशियात फरोशनि खिलाफ़ कार्रवायूं कयूं आहिनि। कार्रवायुनि दौरान पुलिस ॿिनि मोटरसाइकिल लेफ्ट समेत 10 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी आहे। पिंजारी पुलिस जी दावा आहे त उन्हनि लालू लाशारी कब्रिस्तान भरिसां ॻुझे इतला ते कार्रवाई करे ॿिनि मंशियात फरोशनि मोहम्मद ज़ुबैर ऐं अली रज़ा खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां वॾे मिक़दार में शराब जूं बोतलूं हथ करे वरितियूं आहिनि। हथड़ी पुलिस जो चवणु आहे त उन्हनि गश्त दौरान दुबई सिटी बाईपास भरिसां ॿिनि मंशियात सप्लाइज़र करशन कोली ऐं कांजी कोली खे 10 लीटर कचे शराब समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। गॾोगॾु उन्हनि ॿी कार्रवाई में चैनल रोड दरगाह हुसैन शाह भरिसां छापो हणी रिविश कोली खे 540 ग्राम चर्स समेत गिरफ़्तार कयो आहे। अहिड़ी तरह टीं कार्रवाई में उन्हनि ॻुझे इतला ते छापो हणी पुलिस मुक़ाबले जी वारदातुनि में मुलविस ॿिनि जवाबदारनि वहीद गोपांग ऐं नूर मोहम्मद गोपांग खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार ॿिन्ही जवाबदारनि मथां हथड़ी थाणे ते पुलिस सां मुक़ाबलनि जा केस दाख़िल थियल आहिनि। अहिड़ी तरह GOR पुलिस जी दावा आहे त उन्हनि गश्त दौरान ॻुझे इतला ते कार्रवाई करे मोटरसाइकिल लेफ्ट फिरोज़ मंगी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार जो तालुक़ु दादू वारे इलाइक़े सां आहे, जेको हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां मोटरसाइकिलूं चोरी करण जी वारदातुनि में मुलविस आहे, जंहिंजे कब्ज़े मां 3 चोरी थियल मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं आहिनि। साॻी तरह पिंजारी पुलिस जो चवणु आहे त उन्हनि CI पुलिस जी निशानदी ते कार्रवाई करे मोटरसाइकिल लेफ्ट तारिक उर्फ़ शाहिद अबड़ो खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां TT पिस्टल ऐं हिकु चोरी थियल मोटरसाइकिल हथ करे वरिती आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ थाननि ते चोरी, पुलिस मुक़ाबलनि ऐं गैर क़ानूनी हथियार मंशियात समेत 14 केसनि में चालान थियल आहे। ॿिए पासे हथड़ी पुलिस जी दावा आहे त उन्हनि ओल्ड नेशनल हाईवे रोड सवेरा CNG भरिसां चेकिंग दौरान कार्रवाई करे मंशियात जे डीलर हाजी मलूक नोतियार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार मुसाफ़िर वैन ज़रिए 11 किलो अफ़ीम हैदराबाद खणी अची रहियो हुयो, जंहिंजी मालियत 20 लख रुपयनि खां वधीक आहे। पुलिस तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि खिलाफ़ लाॻापियल थाणनि ते धारदार केस दाख़िल कया विया आहिनि। जी शबीर, जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।